अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये कहानी तव्हां यारो पेश कयूं हिकिड़े बेकुल बादशाह जी। सुना, बेकुल बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो चोर हुयो। खाट अचे भिती जॾी सो भित किरी पई, चोर जे मथों पइजी, चोर मरी वियो। सही बेकुल बादशाह ते ख़बर पहुती वाह दे हाल वाल ए चोर तुझे गिट्टीअ में मुंह पियो आहे, छा मसलो आहे? घुराई मालिक खे, चयसि बाबा हे भित जी मरामत हे हो तो छो न कराई, जो परदेसी चोर पथर ते मुंह पियो। हाणे हुन राजा ने ख़बर आहे त बादशाह बेकुल ॻाल्हियुनि में फिट थी वेंदो। चयसि साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो त ॾोह कोन्हे, या भित त फलाणे राधे खई न, मुझे कड़ो ॾोह ये बाबा जो गेले जो राधे राजो आयो। चयसि बा ॾे हाल वाल कहिड़े हिसाब सां तूं कीअं भित खई जो? वो चोर अचे खाट मां, परदेसी चोर पधर ते मुंह पियो। राधे चयो साईं ॻाल्हि इहा आहे त हितां हिकिड़ी औरत आई, उहा टपंदी पोइ मां उन ॾे निहारींदो हुअमि, वाकई भित मूंखां चिॿी थी आहे। हवा कंहिंजी औरत आई, फलाणे जो बाबा वठी उनखे अची वई। चयसि तूं हितां काॾे टपंदी, जो इरादो तो ॾे निहारींदो ऐं परदेसी चोर पधर ते मुंह पियो। चयसि साईं मूं ॾिनी नथ ठहिराइणी सोनारे खे, सो यको कोन ॾिनी, रोज़ उन ॾे टपंदी आहे। ही मां वठी अचो सोनारे खे। सोनारो पहुची वियो। चयसि भाई कहिड़े हिसाब सां तो जेको आहे हिनखे नथ यको न पियो ॾी, हीअ टपंदी राज़ो उन ॾे निहारींदो, वरी भित चिॿी थी, हाणे परदेसी चोर पधर ते मुंह पियो। सोनारे चयो साईं ॻाल्हि इहा आहे त हाणे हरनी खे ख़बर आहे त बेकुल आहे, बसि जीअं चवंदासीं तीअं चवंदो सही आहे। चयो साईं मुला आज़ान ॾींदो त मां ठाहिणु शुरू कंदुमि, वरी आज़ान ख़तमु कंदो त मां बि माई नथ मूं हथ कढंदो। बाबा वरी वठी अचो मुला खे। मुला अची वियो। बाबा ॾे ख़बर आज़ान तूं तकड़ में कीअं ॾींदे, जो हे उन महिल कमु शुरू कंदो, माई हिन ॾींदी, हे परदेसी चोर पधर ते मुंह पियो। चयसि साईं ॻाल्हि इहा आहे त अलाह जे हुकुम सां जेका बि आज़ान हूंदी त मां त उहा ई ॾींदुसि न, वधि घटि त मां कोन करे सघंदुसि। हाणे तव्हांखे जेको फ़ैसिलो सम्झ में अचे उहो तव्हां करे छॾियो। हुन जो पोइ ठीकु आहे, वज़ीर चई मां फांसी तयारु कर। हुन फांसी रसे हिकिड़े जी ठाही, ईअं हाणे जंहिंखे पूरी अचे हुनखे ॾे। वाह ईअं कीअं चई, हाणे जेके बि ख़लक गॾु कई अथमि जंहिंखे पूरी अचे हुनखे ॾेई छॾ। अला उहा फांसी कंहिंखे बि पूरी कोन आई। फांसी बि वरी बेवकूफ़ बादशाह खे पूरी आई। पोइ हुनजो वाइदे जी बरख़िलाफ़ी कोन कबी, पाण सां फांसीअ चढ़ी मरी वियो हलियो। अहिड़ा बादशाह थी गुज़रिया। हे टोटको जी पसंदि आयो हुजेव त मुश्ताक परदेसी चैनल ॾिसंदा कयो, वरी असांखे ॿुधाईंदा कयो। अहिड़ा ई तव्हां टोटका भरे मोकिलींदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद।